बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम। आबादगार दोस्तों, उम्मीद आहे तव्हां सभु ख़ैरियत सां हूंदा। काफ़ी आबादगार असांखे चवनि था ॿिज जे लाइ, ऐं असां बि मुसलसल जेके वीडियोज़ ठाहियूं या आबादगारनि खे जंहिं लेवल सां या जंहिं भरम सां ॿिज ॾियूं था, उन्हनि खे हिकिड़ी ॻाल्हि सम्झाइण जी कोशिशि कंदा आहियूं। त ॾिसो, हिन पोज़ीशन में हींअर असां तव्हांखे ॿिज नथा ॾेई सघूं। उन जूं खोड़ सारियूं वजूहात आहिनि। असां जंहिं लेवल ते या जॾहिं बि सोशल मीडिया ते जेको कमु कयूं पिया, त उहो असांजो कमु तव्हांजे साम्हूं आयो। मिसाल हिन वारे छा थियो आहे, जो हिन दफ़ा मतिलबु बारिशूं वग़ैरह थियूं, कणकूं पुसी वियूं थ्रेशिंग जे टाइम ते, या देरा निकितल हुया, त उन टाइम ते असांखे ॾाढियूं माना मुश्किलात थियूं। कणक में मॉइस्चर बि हुयो, कुझु मतिलबु अहिड़ियूं वजूहात थी वियूं जो असांजी कणक माना पुसी वई। त हाणे जेकॾहिं मिसाल असां कंहिं बि आबादगार खे ॿिज ॾियूं था, सुभाणे उहो ॿिज जी संभाल कोन थो करे, ऐं उहो सही तरीक़े सां उनखे सुकाए कोन थो, सही नमूने सां फ्यूमिगेट नथो करे, रखे नथो। त असां जेकॾहिं उहो ॿिज आबादगारनि खे ॾींदासीं, त असां जर्मिनेशन न थींदी, त उहो बि असांजे हिकिड़ो मयार ते वॾो असरु थींदो। ऐं असां जेको आहे सुभाणे आबादगारनि जे या माण्हुनि जे जेके ग्रोअर्स आहिनि, उन्हनि जे विच में ॾाढा ॾिठा थी वेंदासीं। हाणे हीअ ॿिज जी कंडीशन असां वटि हींअर अलहमदिल्ला स्टॉक सभु हाई यील्डिंग जेके सिंध जूं वैराइटीज़ आहिनि, या हिकु ॿ पंजाब जूं वैराइटीज़ आहिनि, या न्यू लाइन्स जेके असांजो आहिनि, इहे सभु अवेलेबल आहिनि। पर हाणे मसइलो आहे त जेकॾहिं हींअर असां तव्हांखे ॾींदासीं, त इहे थियनि थियूं। हिते असां वटि हिकिड़ो प्रॉपर सेटअप आहे। असां वटि 4-5 हज़ार मण जेको असां मतिलबु सिस्टम कयो आहे, त उन हिसाब सां असां इंशा ताला जेको आहे इन्हनि जी प्रॉपर फ्यूमिगेशन कंदासीं, ग्रेडिंग कंदासीं, इन्हनि जी 5-5, 6-6 दफ़ा इंशा ताला जर्मिनेशन चेक कंदासीं। वधीक न त बि ईअं सम्झो 3 खां 4 दफ़ा असां हिकिड़ी वैराइटी जो जर्मिनेशन टेस्ट लॻाईंदासीं। असां वटि जर्मिनेटर आहिनि, असां वटि सिस्टम आहे, सेटअप आहे। जर्मिनेशन जी वीडियोज़ तव्हांजे साम्हूं रखंदासीं, ग्रेडिंग जी वीडियोज़ तव्हांजे साम्हूं रखंदासीं। उन खां पोइ जेको आहे ॿिज जी क्वालिटी तव्हांखे ॾेखारे करे पोइ ॾींदासीं। जेकॾहिं असां मिसाल जर्मिनेशन में इशू हूंदा, त उहा वैराइटी आबादगारनि खे प्रोवाइड न कई वेंदी। असांजो मयार इहो आहे त असां चऊं था स्टैंडर्ड जर्मिनेशन हुजे, ईअं सम्झो 90-95% जर्मिनेशन हुजे, उहो ॿिज असां आबादगारनि खे ॾियूं। हाणे हींअर जेकॾहिं मिसाल ॿिज असांजो पुसियल हुयो, थ्रेशिंग में काफ़ी दाणा भॻल था अचनि, ठीकु आहे, उन सां गॾु मिटी थी अचे, उन सां गॾु जेको आहे ॿियो किचिरो थो अचे। जेकॾहिं हाणे मिसाल आबादगारनि खे ॾींदासीं, त सुभाणे जंहिं लेवल जो असां कमु कयूं था, उहे असांजे लाइ वॾा इशूज़ थींदा। सोशल मीडिया ते भरम सां ॻाल्हायूं था, त आबादगार लाज़मी ॻाल्हि आहे, जिन खे ग़लति शइ मिलंदी, त उहे वरी असांजे ख़िलाफ़ु लिखंदा, या असांखे इन्हनि ॻाल्हियुनि जो नुक़सानु आहे। त असां जेको आहे ॻाल्हि हिकिड़ी एग्रीकल्चर ऐं ह्यूमिनिटी जी कयूं था, ज़राअत ऐं इंसानियत जी ॻाल्हि था कयूं। इते असांजे मतिलबु हथां कंहिंसां दुखो थी वञे, इहो हिकिड़ो ग़लति ॻाल्हि थी वेंदी। सो इंशा ताला ॿिज जी क्वालिटीज़, ॿिज जे वैराइटीज़ असां वटि जाम आहिनि। तव्हांखे असां ॾींदासीं, पर फ़िलहालु असां नथा ॾेई सघूं। उन में तव्हांखे इहे मजबूरियूं, इहे तव्हांखे पोज़ीशन्स असां ॿुधायूं आहिनि, ठीकु आहे। इंशा ताला प्रॉपर तरीक़े सां जेके वैराइटीज़ आहिनि, उन्हनि जी ग्रेडिंग कंदासीं, उन्हनि जी जर्मिनेशन टेस्ट कंदासीं, उन्हनि जी सफ़ाई कंदासीं, सुठे नमूने सां टंडो जाम जी लोकेशन तां तव्हांखे असां ॿिज ॾींदासीं। हींअर बि असां आबादगारनि खे ॾिनो आहे, काटन जो सीड ॾिनो आहे, राइस जो सीड हले पियो थो। त काफ़ी आबादगार असांखां वठी इन असांजे पेज ते असांजे सिस्टम खे उन्हनि ॾिठो आहे, ऐं असांजी वीडियोज़ तव्हांजे साम्हूं आहिनि। त अलहमदिल्ला असां क्वालिटी ते मयार ते कमु कंदा आहियूं। टंडो जाम में वेठा हूंदा आहियूं, को कंहिं बि आबादगार सां मतिलबु सीड जे हवाले सां असां मुसलसल राब्तो न कंदा आहियूं, उनखे इंसिस्ट न कंदा तव्हां असांखां ॿिज वठो। असांजो मयार इहो आहे त कंहिं बि आबाद हिकिड़ो दफ़ो जेकॾहिं ॿिज जेको पुछा कंदो आहे, उनखे रेट ॾिनोसीं, उन्हनि खे जेकॾहिं असां मतिलबु उन्हनि सां डील थी त ठीकु आहे, न त अदरवाइज़ आबादगार सां ॿिज जे हवाले सां राब्तो न कंदासीं। बाक़ी आबादगार जा कंहिं बि फ़सुल जे हवाले सां सवाल हूंदा आहिनि, उन्हनि जा जवाब ॾींदा आहियूं, उन्हनि खे कंसल्टेंसी ॾींदा आहियूं, ऐं इंशा ताला उहा ॾींदा रहंदासीं। ऐं तव्हांजा जेके सवाल हुजनि कमेंट्स में लिखंदा कयो, या तव्हांजा जेके मतिलबु हुजनि मसइला हुजनि तव्हांजे फ़सुल सां, बीमारी जे हवाले सां, प्रोडक्शन जे हवाले सां, या वैराइटीज़ जे हवाले सां, उहे असांखे ॿुधाईंदा कयो। असांजे पेज ते, असांजे प्रोफाइल ते नंबर ॾिनल आहे, व्हाट्सअप नंबर, जेकॾहिं तव्हांजी कॉल वग़ैरह न खणूं, त व्हाट्सअप ते असां सां राब्तो ज़रूरु कंदा कयो। तव्हांजो वॉइस लॻल हूंदो, असां इंशा ताला तव्हांखे जवाबु ॾींदासीं। तव्हां सभिनी वॾी महिरबानी। वीडियो पसंदि जे लाइक एंड शेयर ज़रूरु कजो। थैंक यू सो मच।